दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइयुनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा फ्लॉप शेयर पंहिंजा बेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों पहिरियों तव्हांखे चवंदुसि त महिरबानी करे अगरि हिन चैनल ते नवां या पुराणा दोस्त आया आहियो त उदासी टीवी खे अगरि सब्सक्राइब न कयूं वेठा महिरबानी करे हिनखे सब्सक्राइब करे छॾींदा, छो त हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते असां कोशिशि कंदा आहियूं तव्हांखे सुठी मां सुठी अपडेट ॾियूं, पर अॼु जी अपडेट ज़बरदस्त आहे। दोस्तों नवां करेक्टर ख़ासि करे सभ खां वधीक जेको पंहिंजा वे ड्रामे में आहे ज़ुल्फ़कार बुर्दी जी एंट्री लॻल आहे, इहा मूंखे ॾाढी वणी। तव्हांखे बि वणी हूंदी, ॿिनि दोस्तनि खे बि काफ़ी इहा सीन वणिया, छो त हिन ड्रामे में ज़ुल्फ़कार बुर्दी जो किरदारु ज़ालिम वारो न आहे, इंसाफ़ ऐं हक़ वारो आहे। हक़ जो साथ ॾियण वारो किरदारु कयो अथईं ज़िंदगी में पहिरियों चकर, छो त हर ड्रामे में हू विलन हूंदो आहे, गुंडो हूंदो आहे, वॾेरो ज़ालिम हूंदो आहे, उहो किरदारु कंदो आहे। बहरहाल हिन ड्रामे में हुन नवाण कई आहे, हिन में मिसकिन जो साथ ॾींदो ऐं सुठी अदाकारी आहे। ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी जो इहो चहिरो तव्हां जॾहिं ॾिसंदव त मिसकिननि जो साथ ॾेई रहियो आहे ऐं हू हक़ इंसाफ़ सां गॾु बीठल आहे। तव्हांखे वॾो जेको ज़ुल्फ़कार बुर्दी जो किरदारु वणंदो। मां तव्हांखे अॻे ई ॿुधाए छॾियां थो, हिन जो साथ ज़ालिम वारो न आहे। हिन ड्रामे में ई किरदारु ज़ालिम वारो हिन में करीम ख़ान जो आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे।